इतना के ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल केस में जांच ऑफिसर जी जमा करायल रिपोर्ट एतराज़ लगाए वापस कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत जे असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल रिपोर्ट ते 27 एतराज़ लगाए छॾिया आहिनि। असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल पारां हिदायत मूजिब रिपोर्ट जोड़े ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर नाज़रमा सां शेयर कयूं पिया। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल केस में जांच ऑफिसर जी जमा करायल रिपोर्ट एतराज़ लगाए वापस कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत जे असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल रिपोर्ट ते 27 एतराज़ लगाए छॾिया आहिनि। नवाले सां के आगाह कयूं पिया त असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल पारां हिदायत मूजिब रिपोर्ट जोड़े ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां के आगाह कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़त्ल केस में जांच ऑफिसर जी जमा करायल रिपोर्ट एतराज़ लगाए वापस कई वई आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत जे असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल रिपोर्ट ते 27 एतराज़ लगाए छॾिया आहिनि। हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास में ब्यूरो चीफ नज़ीर पवर खां। नज़ीर पवर, छा तफ़सील आहिनि रिपोर्ट जे हवाले सां, वधीक आगाह कजो। जी नज़ीर पवर, छा तफ़सील आहिनि रिपोर्ट जे हवाले सां, आगाह कजो। जी बिल्कुल, 19 सितंबर ते पुलिस पारां जुड़तू मुक़ाबले में मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस जी जेका आईओ पारां जमा करायल रिपोर्ट ते दहशतगर्दी टोड़ अदालत जे असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल 27 एतराज़ लगाए छॾिया। अदालत जे असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल पारां ॾिनल हिदायतनि मुताबिक़ ॿिए रिपोर्ट जोड़े जेको अदालत में जेको पेश करण जी हिदायत जॾहिं त 19 सितंबर ते जेको लिपुखास पुलिस में जेको जुड़तू मुक़ाबले में जेको मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जी जांच ऑफिसर जेको डीएसपी असलम जागीरानी पारां दहशतगर्दी टोड़ अदालत में मामले बाबति जेका मुकम्मल पुलिस रिपोर्ट जेका जमा कराए छॾी, जंहिं बाद जमा कयल रिपोर्ट ते दहशतगर्दी टोड़ अदालत जे असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल हाजियाणी लंजो 27 एतराज़ लगाए छॾिया, जंहिंमें ॼाणायो आहे त जांच ऑफिसर पुलिस फाइल इंक्वायरी रिपोर्ट में लाश ॾिसण जो मेमून ऐं लाश चेक फार्म रोड सर्टिफिकेट FIR जो जेको असल कापियूं सिंधड़ी थाणे ते डॉक्टर शाहनवाज़ मथां कयल जेका FIR जी जेका फाइनल रिपोर्ट ते ऐं पुलिस पारां जेका करायल पोस्टमार्टम जी फाइनल रिपोर्ट ऐं डॉक्टर शाहनवाज़ ते कयल उमरकोट में FIR जी जेको असल कापी ऐं उमरकोट थाणे ते थींदड़ FIR में जेके केस जेका शाहिद ऐं हेड कांस्टेबल जेको असल नालो ऐं असिस्टेंट डायरेक्टर नादरा पंजाब फॉरेंसिक जेका लैब हुई लाहौर जी इंचार्ज ऐं डिप्टी डायरेक्टर इंटेलिजेंस ब्यूरो पारां जारी कयल ख़त जी जेका असल कापी पंजाब जेको फॉरेंसिक लैब में जेका पुलिस ऑफिसर जे वञण ऐं अचण जी जेका एंट्री रिपोर्ट ऐं डॉक्टर शाहनवाज़ जे लाश खे घर भातियुनि हवाले करण जो लेटर ऐं मोबाइल स्क्रीन शॉट जेको सोशल मीडिया ते वायरल थिया ऐं प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जेके नशर थियल ख़बरूं ऐं SSP उमरकोट पारां ॿीहर कयल पोस्टमार्टम जी जेका तफ़सील मालूम करण लाइ जेका मेडिकल बोर्ड खे लिखियल ख़त ऐं डॉक्टर शाहनवाज़ जी जेका जुज़ा खणी वेंदड़ पुलिस ऑफिसरनि जी जेका एंट्री रिपोर्ट लम्स जेको जामशोर मां जेका जारी कयल पोस्टमार्टम रिपोर्ट में केमिकल रेब ऐं रोहड़ी मां जेको जारी कयल जेका असल जेका केमिकल जेका रिपोर्ट इहो पुलिस पारां गॾु कयल सबूतनि जी जेका फोटो कापी स्पेशल मेडिकल बोर्ड जे जेका मेंबरनि जा नाला ऐं डॉक्टर शाहनवाज़ जे लाश जेका जांच लाइ वेंदड़ पुलिस ऑफिसर जेको एंट्री रिपोर्ट ऐं तपेदार सां गॾिजी वाक़े वारे हंध जो नक्शो ठाहिण ऐं मॉडर्न डिवाइस मां सबूत गॾु करण ऐं ॻंढण में नाकाम थी विया। ऐं जॾहिं त अदालत जे असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल पारां जारी कयल लेटर में राय ॾींदे चयो आहे त पुलिस पारां जमा करायल रिपोर्ट ग़लतियुनि खां भरपूर ऐं पुलिस रिकॉर्ड आहे। पुलिस जी जेका जमा करायल रिपोर्ट वापसि मोकिली कई वञे। केस जी जांच ऑफिसर हिन वक़्तु रिपोर्ट जी जेका खामियूं दुरुस्त करे कानून मुताबिक़ मेरिट ते नई रिपोर्ट जेका जोड़े अदालत पेश करे होॾां पुलिस रिपोर्ट ते असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल पारां 27 एतराज़ लॻाइण बैदि केस जे जेके फरियादी इब्राहिम कुमार मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त हिन वक़्त ताईं पुलिस पारां जेका बि जांच थी आहे उन मां मुतमिन न आहियूं। पुलिस पारां जेका जांच रिपोर्ट अदालत में पेश कई, जंहिं बैदि जेको असिस्टेंट प्रोसिक्यूटर जनरल 27 जेके एतराज़ लगाए छॾिया आहिनि। हिन ॿुधायो त जांच रिपोर्ट में अहिड़ियूं ग़लतियूं कयूं वियूं आहिनि जेके थियण न घुरिजनि। हा, जांच रिपोर्ट में पोस्टमार्टम लाइ हुकुमनामो मौजूदु न आहे। जांच ऑफिसर पारां ॿीहर पोस्टमार्टम लाइ ॾिनल जेका दरख़्वास्त मौजूदु न आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जेका ॿियनि पोस्टमार्टम जी जेका फाइनल रिपोर्ट अचण बैदि जांच ऑफिसर खे घुरिजे आहे त मेडिकल बोर्ड खां जेको वधीक तफ़सील जमा कराया। इब्राहिम कुमार वधीक चयो त केस जी जेका जांच DIG मीरपुर ख़ास ज़ुबैर अहमद चेक करे रहिया, पर जांच ऑफिसर पारां अधु रिपोर्ट जमा कराई आहे ऐं पुलिस मथां सवालिया निशान थी विया। हिन चयो त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे लाश खे फाइण जो मक़सदु इहो आहे त जीअं कंहिं ॿिए खे ख़बर न पवे त डॉक्टर शाहनवाज़ खे मौत खां अॻु तशदुद कयो वियो आहे। एतिरे अरसे बैदि पुलिस पारां जमा करायल रिपोर्ट में 27 एतराज़ लॻण सां अंदाज़ो थियणु घुरिजे त पुलिस हुन मामले में जांच करण में संजीदा न आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर पवर हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।